जाबिर वते तो ॻोठ में लामारा ॾींदो, किथे तोखे नुक़सान न पुॼाए। वध में वध उन जो तूं ख्याल रखजांइ। अमा मुंहिंजी त सोट वारनि सां का बि दुश्मनी न आहे। अञा बि उन्हनि जे तरफ़ खां मूंसां नाइंसाफ़ी थियल आहे, पर पोइ बि मां ख़ामोश आहियां। त पोइ तूं ई ॿुधाए अमा, तूं मूंसां बेगुनाह छो विढ़ंदा? जाबिर पंहिंजो मक़सद हासिल करण लाइ कुझु बि करे सघे थो। अदा भाॼाई तो मथां कावड़ियल आहे, चए थी त जाबिर वारनि ॾे सुकू मुंहिंजो न्यापो नथो पुॼाए। मुंहिंजी भेण जाबिर कासिम मूंसां मिलिया हुया, मूं उन्हनि खे न्यापो ॾेई छॾियो आहे। मतां राति सभई सां मिलण आयो हुजे। हा मां, ॻाल्हि त इहा ई पई हले, पर हैदर वारनि जो रुख चढ़ी वियो, भॼी जान बचाई था। हाणे जाबिर पाण खे खणी केतिरो बि बचाए, पर सांवला ई रेस चाकर खान खां बची कोन सघंदो। हा बाबा, सोट जाबिर पंहिंजी मौत जो रस्तो पाण चूंडियो आहे। जेकॾहिं ॻाल्हियुनि में अची वञे हा ऐं ठाह करे हा त पची वञे हा। बाबा सांवल जे मथां हमिलो करे जाबिर मौत खे दावत ॾेई वेठो आहे। यार रात जो हलियासीं बि, पर सभाई सां मिली न सघियासीं। परेशान बि ॾाढी हूंदी। बस अदा, हाणे तो कमीना अञा वधीक होशियार थी विया हूंदा। चवां थो त कहिड़े न कहिड़े तरीक़े सां इन छोरे वसीम चरे खे न्यापो कयां त सभाई खे वठी किथे मूंसां मिले। ॾाढी परेशान हूंदी। एतिरो टाइम थियो आहे असां मिलिया ई न आहियूं। अदा इहा ग़लती न कजां। तूं मूंखे इहो ॿुधा, असां भाॼे खे किथे राहींदासीं? हिन वक़्तु अञा घर में आहे ऐं पंहिंजे मिटनि जे विच में आहे। जेकर असां भाॼे खे उतां वठी पायासीं त भाॼे खे दोस्तनि जे दर ते रहणो पवंदो। इहो मुनासिब नथो लॻे अदा असांखे। हिकिड़ो चकर रुगो भाॼाइण सां मिलां, हुनखे आथत ॾियां त परेशान मुंहिंजे लाइ न थी। उहा परेशान हूंदी, मता किथे जाबिर घोटिजी न वञे। अदा हाणे का बि जल्दबाज़ी न कर, असांखे मुनासिब वक़्त जो इंतज़ारु करणो पवंदो। तकड़ कंदासीं त वाकई नुक़सान कंदासीं पंहिंजो ई, पर सभाई सां मिलण बि लाज़मी आहे। न त माण्हू छा चवंदा त मौत जे ख़ौफ़ खां जाबिर पंहिंजी माई खे अकेलो छॾे भॼी वियो। हेॾो थुल्हो थंभरो। अदा पोइ बि भाॼई पंहिंजे घर में आहे, ॿियनि जे दर्द ते कोन्हे कान। तुंहिंजी ॻाल्हि लाइ परेशान न थी। अरे दरवेश, रोज़ सुबुह शाम राति जो जेको माण्हू ॾिसंदो कंदो हूंदो उहो परेशान न हूंदो। उहा घरवारी आहे मुंहिंजी, हुनखे इहा न हूंदी त मुंहिंजो मुड़ुसु अलाए कहिड़े हाल में हूंदो, अलाए कहिड़ी परेशानी में हूंदो। वाह दावा, घर में त कॾहिं भाॼी जी तोखे परेशानी कोन्हे, हाणे तोखे वॾो हा फाटो आहे भाॼई लाइ। कंहिंखे फोन कयां? उहो केरु आहे जेको मुंहिंजी मदद करे हितां मूंखे आज़ाद कराए सघे थो? कंहिंखे चवां? छा जाबिर मुंहिंजी मदद कंदो? न, जाबिर पाण आज़ार में हूंदो, उहो मुंहिंजी मदद कीअं थो करे सघे? जाबिर सां गॾु अदा बि मुसीबत में हूंदो। ॿियो केरु आहे जेको हिन मुश्किल वक़्त में मुंहिंजी मदद करे सघे थो? केरु आहे? केरु मदद करे सघे थो? फिरोज़ तोखे हाणे इजाज़त आहे, तूं वञी सघीं थो। पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं तोखे जाबिर मिले या ॾस पतो मिले या तुंहिंजी हुन सां मुलाक़ात थिए त असांखे ॼाण ज़रूरु ॾिजांइ। बाक़ी हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं तो असां सां गद्दारी कई या असांखे ख़बर पई त असांजे कंहिं दुश्मन खे तो पाण वटि पनाह ॾिनी त यादि रखजांइ त पंहिंजे दुश्मन खां पहिरियां ही कुहाड़ियूं सिधियूं तुंहिंजे मथे में ठोकींदुसि। आए अरे टरे था निकुर मुंहिंजे नज़र में अॻियां। अरे छा तो समझी सोट? ॿी ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदो। वारसे हाणे जाबिर सां मिलण जी कोशिशि ज़रूरु कंदो। इन करे हाणे तोखे हिन जे मथां नज़र रखणी पवंदई। ठीकु आहे सांवल, मां वधि में वधि कोशिशि कंदुसि त इन फिरोज़ मथां नज़र रखे सघां। रुगो हिकिड़ो चकर हेॾी जाबिर जे ठिकाणे जी ख़बर पइजी वञे, बाक़ी पोइ हुनखे मुंहिंजे हथां
केर बि पचाए न सघंदो। जाबिर मौत जे ख़ौफ़ खां कंहिं बि हिकु जाइ ते 2-3 ॾींहं कोन टिकंदो। हा हैदर, मौत शइ अहिड़ी आहे जो हुन जे ख़ौफ़ खां जाबर हिकु जाइ ते टिकंदो ई कोन। सिकू, तूं पंहिंजे ज़िद जे करे हिन वक़्तु अकेलो थी चुको आहीं। जीअं जाबिर जे पोयां सांवल वारनि बाह ॿारे ॾिनी आहे, ईअं तूं बि हिकु ॾींहुं दर दर जूं ठोकरूं खाइण ते मजबूर थी वेंदे। इन लाइ सुठो इन में अथई त ठाह करे जान छॾाए छॾ। न शरल, इन रुंड सां ठाह त मां मरंदे घड़ी ताईं न कंदुसि। हा, बाक़ी जेकर तव्हांखे रुंड जे मथां पहिरो ॾियणो आहे न, ॾींदा रहो। पर शरल, सॼी ज़िंदगी तव्हां रुंड जे मथां पहिरो ॾींदव त कोन न? सिको, असां रूंडे जे मथां पहिरो तेसी ताईं ख़त्म न कंदासीं जेसी ताईं रूंडे जा सभु दुश्मन पासीरा न कयूं। रुंडे जा दुश्मन ख़त्म थियण जहिड़ा ई न आहिनि मुराद। तव्हां जेकर 2 दुश्मन ख़त्म कंदोसि न त रुंडो अहिड़ा 100 दुश्मन ॿिया तयारु करे वठंदो। इहा ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ भा मुराद। शैतान जो को बि दोस्त न आहे हूंदो, हुन जा सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुश्मन हूंदा आहिनि। दुश्मन आहे दुश्मन, बाक़ी ॻाल्हि लख जी करे वियो आहे। मुराद, रूंडे जहिड़े शैतान माण्हूअ जा दुश्मन कॾहिं बि ख़त्म थियण जहिड़ा न आहिनि। हिते असां उन जे पोयां अजायो पंहिंजो वक़्तु बर्बाद करण आया आहियूं। सुठो इन में आहे त असांखे हलणु घुरिजे। सही थो चईं दाऊदा। चाची, सुभाणे सादकीअ सां निकाह पढ़ाए ऐं कुंवार खे असां वठी वेंदासीं। छोकिरी हाणे तव्हांजी अमानत आहे, पर इहो ख्यालु रखिजो, ईअं न सम्झिजो त ही खून बाह में आई आहे ऐं जेको ज़ुल्म अचे वो कयो। इन में छोकिरी जो त को ॾोह कोन्हे न। भला असां हिन सां सख़्तु रवैयो छो रखंदासीं? जेकॾहिं छोकिरी उते इज़त सां रहंदी ऐं पंहिंजो घर कंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभु इज़त कंदा उन जी। चाची, औरत त घर खे ठाहींदी बि आहे ऐं बिगाड़ींदी बि आहे। अमा, मुंहिंजी न्याणी उन्हनि मां न आहे, ही घर करण वारी आहे। हिन मां तव्हांखे कॾहिं बि तकलीफ़ कोन मिलंदी ऐं न वरी तव्हांखे शिकायत जो मौक़ो ॾींदी। अदी, पोइ असां खां भेण खे इज़त ई मिलंदी। चाची, हाणे पाण खे हलणु घुरिजे। शहर मां थोरो सामान बि वठिणो आहे कुंवार जे लाइ। वरी बि मां तव्हांखे पारत थी करे छॾियां। मुंहिंजी न्याणी जी पारत अथव। अलाह खे परत आहे। चाची, अच चंग दीदी नथी पंहिंजा पाण में। जीजी, तूं हीअं करजो, हसीना बेगम खे मारे छॾ। न साईं, ही कदम मां नथी खणी सघां। वॾे साईं मूंखे रोकियो आहे। पर मां तोखे हुकुम ॾियां थी, तूं हसीना बेगम खे मारे छॾ। साईं, मूंखे माफ़ कजो, मां तव्हांजो इहो हुकुम नथी मञी सघां। छा तूं मूंखे जवाब पई ॾी? हा, छो त मां मजबूर आहियां। जेकॾहिं मूं इहो कदम खयो त वॾो साईं मूंखां नाराज़ थी वेंदो। जे अगरि तूं मुंहिंजो हुकुम नथी मञी त मुंहिंजी कावड़ खे तोखे मुंहुं ॾियणो पवंदो। तव्हां पंहिंजी जाइ ते सही आहियो साईं, पर तव्हांजो हुकुम साईं जे हुकुम जे अॻियां का बि मना नथो रखे। ऐं हसीना बेगम खे ज़िंदा रखणु मुंहिंजी ज़िम्मेवारी में शामिल आहे। हाणे मां बि ॾिसां थी त इहा हसीना बेगम कीअं थी ज़िंदा रहे। तव्हांखे बि मां इहो कदम कोन खणण ॾींदसि साईं, जेसी ताईं वॾो साईं इजाज़त नथो ॾे। राति चाकर खां न अचे ऐं इहो फ़ैसिलो करणो पवंदो त हिते कंहिंजा हुकुम था हलनि। हिन खां पहिरियां जो सोरठ ज़िद में अची हसीना बेगम खे माराए, हुन खे हितां भॼाइण जो प्रोग्राम ठाहिणो पवंदो। हिन वक़्तु मूंखे रुॻो तो में ई उमेद हुई, इन जे करे तोॾे फ़ोन कई आहे कासिम। हसीना बेगम, तूं सम्झी छो नथी त मां तोखे चाकर खान जे बंगले मां कॾहिं नथो कढी सघां। बंगले खां ॿाहिरि निकिरी ईंदसि। तूं रुॻो एतिरो कजांइ जो गाॾीअ जो बंदोबस्त करे रखजांइ। ॻोठ खां ॿाहिरि अचे गाॾी बीहारे छॾिजांइ। जीअं उहा गाॾी मूंखे कंहिं महफ़ूज़ हंध ते छॾी अचे। तुंहिंजी मदद करण सां मूंखे भला कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? कासिम, लालच खां बग़ैर बि कॾहिं माण्हू कंहिंजी मदद कंदो आहे।
हसीना बेगम लालच त कॾहिं वो दर बनाए छॾी 2 गज़ कफन जा वठी पोइ वेंदो आहे। ये 2 गज़ कफन जा मां तोखे ज़रूर ॾींदसि। मौत जे मुंहं में वेठी आहीं, पोइ बि इहा पंहिंजी आकर नथी छॾी। हाँ कैद में वेठी आहीं, पोइ बि तूं पंहिंजो पाण खे हवेली जी मालिकाणी सम्झी। मूंखे रुगो इहो ॿुधाए त मुंहिंजी मदद करण जा घणा पैसा वठंदी? वधीक न, बसि इहे 20 लख। इहे तो लाइ थोरा आहिनि? मूं लाइ घणा आहिनि, पर तो साम्हूं इहे 20 लख का बि माना कोन था रखनि। छो जो डूंगर खान जी हयाती में तो ई पंहिंजे अकाउंट खे किरोड़नि सां भरे रखियो आहे। हसीना बेगम, हाणे इहे पैसा तोखे पंहिंजे कफन लाइ त कमु कोन ईंदा। इन करे तूं ईअं कर जो पंहिंजी जान बचाइण लाइ इहे पैसा पाण ते ख़र्च कर। अदा सुभाणे सोणीअ जो निकाह आहे ऐं हू ज़हर खाए मरी वेंदी, हैदर सां शादी कोन कंदी। पारस भेण, तोखे भला सोणी जो एतिरो फिकुर अची छो लॻो आहे? अदा हू मुंहिंजी नंढे लाइ जी सहेली आहे, मां हुनखे ईअं मरंदे नथी ॾिसी सघां। अदी, जेकॾहिं मूं इहो कदम खयो ऐं तव्हां वटि मुसीबत अचे त पोइ छा तव्हां इन मुसीबत खे मुंहुं ॾेई वठंदव? छा तूं पाण सां गॾु अमाई बाबा खे बि सुरनि में ॾिसी सघंदी? अदा असांजा दुख सूर कुछ वक्त जा हूंदा, खत्म थी वेंदा, पर सोणी त पाण खे पूरो करण जो जिद कयूं वेठी आ। सोणी जी मौत जो त मूंखे बि अफ़सोस थींदो भेण, पर मां सोणी खे बचाइण जे लाइ तव्हांखे मुसीबत में नथो ॾिसी सघां। अदा तूं एॾो संगदिल त कोन हुए। वक्त ऐं परेशानियूं इंसान खे कठोर बणाइण ते मजबूर कंदियूं आहिनि भेण। ख़ैर, तूं वञी अॼु सोणी खे मूंसां न्यापो ॾे। अॼु राति मां हुन सां मिलण थो चाहियां, थी बि सघे थो त मुंहिंजे सम्झाइण सां हू समझी बि वञे। ठीकु आहे अदा, मां सोणी वटि मोबाइल पहुचायां थी, तूं हुनखे दिलासो ॾे त हीअ ज़िद तां लही वञे। भला भली कंदो भेण, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कंदुसि। रब कंदो त सोणी बि समझी वेंदी। मां तुंहिंजी मदद करण लाइ तयारु आहियां। उन खां पोइ तोखे बि मुंहिंजे लाइ घणो कुझु करणो पवंदो। जेकॾहिं तूं मुंहिंजी इन कम में मदद कंदे न कासिम, मूं मां तोखे एतिरो फ़ाइदो मिलंदो जो तो कॾहिं पंहिंजे ख्वाब में बि न सोचियो हूंदो। मिसाल, मूंखे तूं कहिड़ो फ़ाइदो ॾेई सघींदी? सॼी ज़िंदगीअ जे लाइ मां तोखे पंहिंजो बॉडीगार्ड रखी सघां थी। हसीना बेगम, मां तुंहिंजो बॉडीगार्ड थियण लाइ तयारु आहियां, पर निकाह ॿधो बॉडीगार्ड। चाहे जो समझ में न आयो, पर मूंखे पक आहे त तो मूंखे गारी ॾिनी हूंदी। सीधी ॻाल्हि कर कासू, आख़िर तूं चाहे छा थो? हसीना बेगम, सिधी ॻाल्हि आहे त मां तोखे ई चाहियां थो। हसीना बेगम खे चाहण जे अंजाम जी ख़बर अथई? अंजाम? कहिड़ो अंजाम? तोखे तुंहिंजो भाउ जाबिर ई पूरो करे छॾींदो। अदा असांजे विच मां निकिरी वेंदो जेकॾहिं तूं मूंसां निकाह करण लाइ तयारु आहीं त। छा हिते कैद में अचे तूं मूंसां निकाह कंदी? मूंखे तोसां निकाह करण जे लाइ हिन कैद मां निकिरणो पवंदो। मां तोखे हितां कढण लाइ अदा सां सलाह कयां थो, जेसिताईं तूं बि सोचे वठ। बाक़ी ॻाल्हियूं राति कंदासीं। हाणे हे कमीनो मूंसां निकाह कंदो। अरे यार हैदर, मूं त कॾहिं सोचियो ई न हो त मुंहिंजो दोस्त कॾहिं घोट थींदो। बस यार वारिस, ई सभु लिखे जा लेख ऐं मूं बि कॾहिं कोन सोचियो त मुंहिंजो निकाह सोणी सां थी। बाक़ी पंहिंजे सस ऐं सोहरे मां जिंदगी भर हथीको थी वेंदे, इहे ॿई ॾुखिया माण्हू अथई बाबा। यार वारिस, चई सच थो, पर जेकॾहिं गंद कंदा न त घर में पेर रखण बि कोन ॾींदो पाण। बाक़ी हा, जेकॾहिं इज़त सां अची पंहिंजी न्याणी सां मिली था वञनि त पोइ झलपल न हूंदनि। तूं छा थो सम्झी त इहो रूंडो इज़त मां ॼाणे थो? आहे त गंद जो ढेर, पर जेकॾहिं गंद कंदो न त दर जे ॿाहिरियां बीहारींदासीं। शरल रूंडे जो ज़िम्मो तव्हां जो आहे।
ख़्याल कजो किथे सुभाणे गंद न थिए। इज़त सां छोकिरी जो निकाह विझी उन्हनि जे हवाले कजो। तव्हां बेफ़िक्र रहो चाकर खान, असां रूंडे खे को बि गंद करण कोन ॾींदासीं। पर हिकु अर्ज़ु आहे चाकर खान, सांवल वारनि खे तव्हां इन ॻाल्हि जो पाबंद करे छॾिजो त शादी खां पोइ छोकिरीअ मथां का बि पाबंदी न मड़ींदा ऐं उनखे पंहिंजे घर अचण वञण जी इजाज़त ॾियो। बाबा ईअं न थिए जो छोकिरी खे खून बाह जे एवज़ सम्झी ॾींहुं राति उन्हनि खे वेही कुटनि। इहो कमु न थींदो बाबा। बाबा जेकॾहिं ईअं थियो न त पोइ थी सघे थो त वरी असांखे विच में अचिणो पइजी वञे। शरल सांवल वारा अहिड़ा माण्हू ई न आहिनि जो हू न्याणियुनि ते ज़ुल्म कनि। बाक़ी तव्हां छोकिरी खे सम्झाए छॾिजो तूं घर खे घर करे। खुदा कंदो त अहिड़ो ॾींहुं ई कोन ईंदो बाबा। असां रूंडे खे घणो सम्झायो आहे, हाणे हू को बि गंद कोन कंदो। विच में तव्हां आहियो, जेकॾहिं कुझु बि थियो न त उन जो हिसाब किताब तव्हां ॿिन्ही खां वरितो वेंदो। ऐं तव्हां दिलजाए कयो चाकर खान, असां बि हिते इन लाइ आया आहियूं त मसइलो हल करे ऐं शादी कराए पोइ हितां हलिया वञो। ठीकु आहे शरद, तव्हांखे हाणे इजाज़त आहे। छोजो मूंखे अलाए छो रूंडे ते भरोसो ज़रो बि न पियो अचे। हू वॾो कमीननि जो सरदार आहे, केॾी महिल कुझु बि करे सघे थो। बाबा सुभाणे खेरनि शादी बि बणिजी वेंदी। अड़े छोरा, मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाब त ॾे। भला तोखे को फजर जे टेम ते ख़्वाब ॾिठो हुई या मथां को इल्हाम थी या को घर वेठे ॿुधाए हुई त इहो छोरो हैदर असांजे घर मां कुंवार वठी परिणिजी हलियो वेंदो? कंहिं ॿुधाई? हाँ ओ बाबा करीं छा थो? जेकॾहिं हाणे तूं का बि न शैतानगिरी कई त मुड़ुस मरंदई। मुड़ुस त मरंदा ऐं ज़रूरु मरंदा, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, पुट असांजे वार खे बि तौ कोन ईंदो। बाबा मां हींअर ई अम्मा खे ॿुधायां थो त बाबे जे दिलि में फितनो अथई, फितनो। वाड़ी तारा गोल तारा छोरा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ख़बरदार ख़बरदार, जेकॾहिं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि बि माणे या उन छोरे शेरल सां कई न त तुंहिंजो ऐं मुंहिंजो रिश्तो कैंसिल। ओ बाबा मसलो बि हल थी वियो आहे। सांवर वारनि सां दुश्मनी बि ख़तम थी वई आहे ऐं अदीअ जी इज़त सां शादी बि थी वेंदी। पोइ तूं आख़िर इहो मसलो करी छो थो? अरे छोरा, तूं त को वात बटियो ई वियो, ख़बर ई कान थी पोइ त जग जहान में छा पियो थो वहे, छा पियो थो वापरे। अड़े बाबा, हीअ इज़त वारी शादी न आहे, इहो जेको सांवल मोड़ मार आहे न, सॼे ॻोठ में ख़बर या हुलाए छॾी हूंदई त रूंडे खे असां गोॾनि भर झुकाए हुनजे नीड़ीअ जे मथां हथ रखी छोरी ॾंड ॾोह में वठी सम्झई हुनखे कुंवार बनाए वठी ईंदासीं। पर उन्हनि खे त ख़बर ई कान्हे त मां लूमड़ीअ वारी चाल हलंदो आहियां, लूमड़ीअ वारी। बाबा कुझु बि थिए, पर मां तोखे ईअं करणु कोन ॾींदुसि। वाड़ी तारा गोल तारा, अरे वत ॻाढ़ो छोरो बि मुंहिंजे कम में वेठो तो दीवार बणिजे। कन खोले कर वधी छॾ। ख़बरदार ख़बरदार, जेकॾहिं तुंहिंजे वात मां का बिणक बि निकिती न त निड़ीअ ते इहा लत रखी साह निपूड़े छॾींदो, साह निपूड़े छॾींदो, साह। यार बाबा जा अदी गुलनार, परेशान आई, छा ॻाल्हि आहे? अदा चाकर खान हसीना बेगम खे ज़िंदा रखण थो चाहे ऐं वरी सोरठ थी चाहे त हसीना बेगम मरी वञे। मां हाणे हिन ॿिन्हिनि जे विच में अची फाती आहियां। सुठो थिए आदा तूं मूंखे हिते वठी न अची हा। अदी जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तूं चाकर खान सां सिधी ॻाल्हि छो नथी करीं? हा पपी, तव्हां रेस चाकर खान खे ॿुधाए छॾे त सोरठ हुनखे मारण थी चाहे। हा बा, मूंखे हाणे हुन घर में ई रहणो आहे। जेकॾहिं मां सोरठ जी शिकायत कंदसि त हू रोज़ मुंहिंजे लाइ को न को मसइलो ज़रूरु कंदी। पोइ अदी गुलनार, तो नेठि छा सोचियो आहे? मां चाकर खान खे कम का जवाब ॾियणु चाहियां थी ऐं मां हुन सां हाणे साफ़ ॻाल्हि कंदसि। मूंखां ही कमु हाणे कोन थो थिए।
सही आहे पपी, जेकॾहिं दिलि नथी लॻे त तव्हां जवाबु ॾेई छॾियोसि। अदा चाकर खान खे जवाबु ॾियण खां पोइ असीं हिते कोन रहंदासीं। उन ई राति असीं हितां निकिरी वेंदासीं। तव्हां रुगो बसि पंहिंजी तयारी करे रखिजो। मां त चवां थो इन ख़तरनाक औरत जी का बि मदद न कर, किथे या तोखे मूंखे माराए न विझे। अदा मां हसीना बेगम खे निकाह लाइ चयो आहे। हा हा चरियो थियो, दिमाग़ ख़राब अथई। तोखे ख़बर न आहे त पहिरीं मूंसां आई, वरी तूं हुन सां शादी कंदे त ॻोठ राज माण्हू छा असांखे चवंदा? सफ़ा को बेकार माण्हू आहीं, गंदी सोच रखी अथई। अदा जेकॾहिं तोखे इहा मिले हा त मुंहिंजी भाॼई थिए हा। हाणे जेकॾहिं हू मूंखे थी मिले त हाणे तुंहिंजी भाॼई थींदी। अरे खच्चर, मां चवां थो मुंहिंजे साम्हूं या बकवास न कर, ज़ुबान में काकड़े मां कढी छॾे। अदा में बकवास जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जॾहिं शरती इजाज़त ॾिए थी त तव्हां बेवा माई सां निकाह कयो, हुन सां शादी कयो, त पोइ मां शादी करणु थो चाहियां। इन में तव्हांखे एतिराज़ छो आहे? अरे बकवास न कर, तोखे ख़बर न आहे हसीना बेगम मां केतिरी मोहबत कंदा हुआसीं, सॼे ॻोठ खे ख़बर आहे। अदा जॾहिं हुनजो मूंसां निकाह थिए न त पोइ तूं हुनखे एतिरा मां इज़त वारी निगाह सां ॾिसजां। जे तूं हुन ॻाल्हि ते अटकियो बीठो हुई, जे हुन औरत सां तो शादी कई त मां विसारे वेहंदुसि त कासम मुंहिंजो भाउ मुंहिंजे घर पेर दाख़िल न कजांइ, न त बंदूक तूं न वारी हणंदोसि आहे। अंधे घोड़े ते चढ़ियल आहीं। हिन अदा खे केरु सम्झाए? जॾहिं का बुरी औरत नेक हथनि में ईंदी आहे त सुठी ऐं नेक थी वेंदी आहे, पर अदा खे सम्झाए केरु? ही निभागो मूंसां निकाह करण तो चाही, जेकॾहिं मां हुनखे हिन आसरे में रखंदसि त पोइ हू पंहिंजे भाउ जाबिर सां बि विड़ी पवंदो। सफ़ा सही ॻाल्हि थी। हाणे हिनखे बेवकूफ़ बणाइण आसान आहे। कासू तूं हाणे पूरी तरह समझ त मुंहिंजी मुठीअ में बंदि थी वई। छा पई सोची? गुलनार, इहो ई थी सोचियां त तुंहिंजा पैसा हिते मां कीअं घुरायां। सौरठ बेगम तोखे मारण चाहे थी, ऐं मां हिते तोखे घणो वक़्तु बचाए नथी सघां। ऐं चाकर खान छा थो चवे? चाकर खान चाहे थी त तोखे सॼी उमिरि क़ैद में रखे, जीअं त तूं सॼी उमिरि हिते तड़पंदी रहीं। पोइ सौरठ बेगम मूंखे नथी मारे सघे। हू हुनजी ज़ाल आहे ऐं चाकर खान हुनजी ॻाल्हि टारे नथो सघे। जेकॾहिं न हुन ज़ोर रखियो त पोइ तुंहिंजी मौत हिते पकी आहे। हिन करे चवां थी पैसा घुराए ऐं हितां निकिरण जी कर। निकिरण जे लाइ त मां अॼु ई हितां निकिरी वञा, पर मसइलो इहो आहे त मां हिते पैसा नथी घुराए सघां। उन जे लाइ असां ॿिन्हिनि खे हितां निकिरणो पवंदो। इहो भरोसो त मां तुंहिंजे मथां नथी करे सघां। तोखे मुंहिंजे मथां भरोसो करणो ई पवंदो, न त ॿी असां वटि का वाट ई न आहे। गुलनार, जेकॾहिं मां मारी वयसि न त तोखे रुपयो बि न मिलंदो। इन जे करे सोच अॼु राति वेही सोच, जीअं सुभाणे हितां निकिरण जी सलाह कंदियूंसीं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।